वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात सबबि थींदड़ जानी ऐं माली नुक़सान जे हवाले सां सखर एयरपोर्ट जे VVIP लाउंज में आलमी डोनर एजेंसियुनि ऐं सफ़ीरनि सां आला सतही इजलास कयो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, वफ़ाक़ी वज़ीर रिथाबंदी एहसन इक़बाल, चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत, NDMA मेजर जनरल एहसन, DG FMO आफ्ताब चौधरी, DG क्राइसिस मैनेजमेंट यूनिट मियां आतिफ, मेंबर NDMA मोहम्मद इदरीस शौकत शिरकत कई, जॾहिं त आलमी मुल्कनि जे सिफ़ारतकारनि ऐं डोनर एजेंसियुनि जे 3 खां वधीक नुमाइंदनि पिणु शिरकत कई आहे। इजलास खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसातुनि सबबि सॼो पाकिस्तान घणो मुतासिर थियो आहे। सिंध में तेज़ बरसातुनि जो अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो त जुलाई 308 सैकड़ो वधीक ऐं अगस्त में 784 सैकड़ो वधीक बरसातूं थियूं। हुन चयो त गुड्डू ऐं सखर बैराजनि ते वॾी ॿोॾि सबबि पाणी जे नेकाल जो अमल सुठे नमूने कम न पियो थिए। ही वाहिद ॿोॾि आहे जंहिं में कच्चा ऐं पका इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि ऐं वॾे अंग में माण्हू बेघर थिया आहिनि। हुन वधीक चयो त बरसातुनि सबबि सॼे सूबे में रोडनि जो वॾो ॼार तबाह थियो आहे, जंहिं जी ॿीहर तामीर लाइ 860 मिलियन रुपया लागत ईंदी। इजलास दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत डोनर्स खे सिंध जी मौजूदा सूरत हाल बाबति ॼाण ॾिनी। वॾे वज़ीर इजलास खे ॿुधायो त जुलाई में आम बरसातुनि खां 308 सैकड़ो वधीक बरसातूं थियूं, अगस्त में 784 सैकड़ो वधीक बरसातूं पयूं आहिनि। हुन चयो त दरिया जी ॿोॾि सबबि सूरत हाल ख़राब थी वई आहे। गुड्डू ऐं सकर बैराजनि मां पाणी वेकिरो थी रहियो आहे, जॾहिं त कचे वारे इलाइक़े में ॿोॾि सबबि हज़ारे ख़ानदाननि जे बेघर थी चुका आहिनि। सिंध जा 24 ज़िला, 102 तालुका ऐं 5727 ॻोठ सख़्त मुतासिर थिया आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह जी आख़िरी डिफेंस लाइन खुदावा टुटण खां पोइ शहर ॿुॾी वियो। पाणी बाज़ारुनि, सरकारी ऑफिसुनि, पाड़नि ऐं घरनि में काही पियो। शहर जे भरपासे क़ाइम 16 खां वधीक पाड़ा ऐं कॉलोनियूं ॿुॾी वयूं। घरनि में 5 खां 6 फुटनि ताईं पाणी भीजी वियो आहे, जॾहिं त शहर खां ॿाहिरि गिर्ड स्टेशन ऐं जानवरनि जी अस्पताल बि पाणी जी लपेट में आहे। खुदावा टुटण खां पोइ ॿोॾि जे पाणी ख़ैरपुर नाथन शाह शहर खे चइनी पासनि खां घेरे हेठि आणण बैदि मेर हसन रोड ऐं मेन रोड ज़रिए शहर में दाख़िल थियो। शहर अंदरि पाणी दाख़िल थियण खां पोइ बिजली ऐं गैस जी फराहमी मुकमल तौर ते बंदि थी वई। ॿोॾि पाणी जो दाख़िल थियण बैदि शहर ख़ाली थी वियो। शहर न छॾींदड़ माण्हू बेहिसी जो शिकार बणिजी बेयारो मददगार बणिजी सहायता जा मुंतज़िर आहिनि। होॾां KN शाह जे UCs गोज़ू, ककड़, UC गाॾही ऐं UC बहादुरपुर समेत ॿियनि यूनियन काउंसिलनि में सवें ॻोठ ॿुॾी विया। यादि रहे त 2010 में बि खुदावा टुटण जे नतीजे में ख़ैरपुर नाथन शाह शहर ॿुॾी वियो हो। AFP बचा बंद, सोपिरियो बंद ऐं MNV ड्रेन खे लॻल घारनि जो पाणी मेहड़ शहर जे बचाव लाइ ठाहियल रिंग बंद सां टकराइजी वियो आहे। शहरियुनि जो बंद जा कमज़ोर हिस्सा मज़बूत करण जो कमु जारी आहे। रिंग बंद तां पाणी जो दबाव घटाइण लाइ इंतिज़ामिया पारां सुल्तान भट्टी रोड खे 2 हंधनि तां कट ॾेई पाणी खे रस्तो ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि ॿोॾि जे पाणी ॻोठ उमेद देरो, घाड़ी ॻोठ सुल्तान भट्टी, अंबार ॻोठ दबी मिर्ज़ा समेत वधीक 10 ॻोठनि में अची वियो आहे। रिंग बंद ते मुसलसल ॿोॾि जे पाणी जो दबाव हुजण करे शहरियुनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां शहर खे बचाइण लाइ ॾिनल रिंग बंद जो कमु हेवी मशीनरी वॾनि ट्रालरनि जी मदद सां तेज़ी सां कयो पियो वञे। रिंग बंद ते पाणी जे दबाव वधण करे शहरियुनि में ख़ौफ़ इरास छाइल आहे ऐं ट्रांसपोर्ट जा जोगा इंतज़ाम न हुजण करे शहरी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल न थी सघिया, जॾहिं त ट्रांसपोर्टरनि पारां ॿोॾि जहिड़ी आयल आफ़त जो फ़ाइदो वठंदड़ भाड़नि में ॻाटे टोड़े इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिं सबबि सवें माण्हू रोडनि रस्तनि ते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। शहरियुनि पारां ज़िला इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त मेड़ शहर में ट्रांसपोर्ट जा जोगा इंतज़ाम कया वञनि त जीअं महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी सघिजे। होॾां ॿोॾि जे पाणी कोलाची वटि इंडस हाईवे खे ॿोड़े छॾियो। मोटरवे पुलिस लाड़काणे खां कराची ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि थी वई आहे।
एमएनबी ड्रेन ऐं जोही ब्रांच खे लॻल कट जो पाणी जोही शहर जे बचाव लाइ अॾियल रिंग बंद सां टकराइजी वियो। रिंग बंद ते पाणी जो दबाव वधी रहियो आहे। शहरियुनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत रिंग बंद जे कमज़ोर हिस्सनि खे मज़बूत करण जो कमु जारी आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज जोही भरिसां न्यू सिटी कॉलोनी में बोर जो पाणी दाख़िल थी वियो। न्यू सिटी कॉलोनी जा कच्चा घर डही पट पइजी विया। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल बि पाणी जे लपेट में आहे। पाणी जोही गोरख बाईपास ऐं भान जोही रोड खे ॿोड़े छॾियो। जोही जो ज़िले हेडक्वार्टर दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ॿोड़ जे पाणी सबबि सवें ॻोठ ॿुॾी विया। जोही दादू रोड ते ॿेड़ी सर्विस शुरू कई वई आहे। एफपी बचा बंद, सप्रियो बंद ऐं एमएनबी ड्रेन खे लॻल घारनि जो पाणी मेहड़ शहर जे बचाव लाइ ठाहियल रिंग बंद सां टकराइजी वियो। शहरियुनि जो बंद जा कमज़ोरी सां मज़बूत करण जो कमु जारी आहे। रिंग बंद तां पाणी जो दबाव घटाइण लाइ इंतिज़ामिया पारां सुल्तान भट्टी रोड खे ॿिनि हंधनि तां कट ॾेई पाणी खे रस्तो ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि ॿोॾ जे पाणी ॻोठ उमेद देरो, घाड़ी ॻोठ सुल्तान भट्टी, अंबार ॻोठ दुबी मिर्ज़ा समेत वधीक 10 ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। रिंग बंद जे मुसलसल ॿोड़ जे पाणी जो दबाव हुजण करे शहरियुनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां शहर खे बचाइण लाइ ॾिनल रिंग बंद जो कमु हेवी मशीनरी वॾनि ट्रालरनि जी मदद सां तेज़ीअ तरफ़ वधी रहियो आहे। रिंग बंद ते पाणी जो दबाव वधण करे शहरियुनि में ख़ौफ़ इराज़ छायल आहे ऐं ट्रांसपोर्ट जा जोगा इंतज़ाम न हुजण करे शहरी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल न थी सघिया आहिनि। जॾहिं त ट्रांसपोर्टरनि पारां ॿोड़ जहिड़ी आयल आफ़त जो फ़ाइदो वठंदड़ भाड़नि में ॻाटे टोड़ इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिं सबबि सवें माण्हू रोडनि रस्तनि ते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। शहरियुनि पारां ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त मेहड़ शहर में ट्रांसपोर्ट जा जोगा इंतज़ाम कया वञनि त जीअं महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी सघनि। एमएनबी ड्रेन ऐं जोही ब्रांच खे लॻल कट जो पाणी जोही शहर जे बचाव लाइ अॾियल रिंग बंद सां टकराइजी वियो। रिंग बंद ते पाणी जोही दबाव वधी रहियो आहे। शहरियुनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण ते रिंग बंद जो कमज़ोर हिस्सनि खे मज़बूत करण जो कमु जारी आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज जोही भरिसां न्यू सिटी कॉलोनी ऐं ॿोड़ जो पाणी दाख़िल थी वियो आहे। न्यू सिटी कॉलोनी जा कच्चा घर ॾही पट पइजी विया आहिनि। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल बि पाणी हेठि अची वई आहे। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मंछर ढंढ या एमएनबी ड्रेन खे को बि कट न पिया ॾियूं। अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियो। दादू शहर खे बि बचाईंदासीं। ईअं नाहे त हिकिड़ा ॿुॾल आहिनि त ॿिया बि ॿुॾी वञनि। मंछर ढंढ जो दौरो करण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त असांजो ध्यानु पाणी कढण ऐं रेस्क्यू ते आहे। पाक आर्मी, पाक नेवी, पीडीएमए बि सिंध हुकूमत सां मिली कमु कनि पिया। अञा एमरजेंसी ख़तमु न आहे थी। असांखे ख़ीमा न पिया मिलनि। जेकॾहिं कंहिंखे ख़ीमा मिलनि था त कंहिं ॾे जंहिंजी रक़म अदा कई वेंदी। हुन जो त सखर में तमामु मुल्कनि जे सफ़ीरनि सां मुलाक़ात करे उन्हनि खे सिंध में ॿोॾ सबबि तबाही वारी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी, जीअं सॼी दुनिया असांजी मदद करे। 2010 खां बाद मंछर ढंढ जे बंदनि ते कमु थियो आहे। हिन वक़्तु मंछर या दरिया जा बंद कमज़ोर न आहिनि। बरसाति तमामु घणी पई, जंहिं सबबि सिंध जा 30 ज़िला मुतासिर थिया आहिनि। संदन कोशिश आहे त मंछर ऐं भर पासे जे इलाइक़नि खे बचायो वञे। ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ैबर पख्तूनख्वा में ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ 10 अरब रुपयनि जो ऐलान कयो आहे। वज़ीर आज़म केपी जे ॿोॾ सबबि मुतासिर ज़िलनि कालाम जो दौरो कयो। शहबाज शरीफ़ कालाम में मक़ामी माण्हुनि ऐं फाथल सयाहनि सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म जी हिदायत ते फाथल सयाहनि खे कढण लाइ हेलीकॉप्टर फ़राहम कयो वियो। वज़ीर आज़म केपी लाइ 10 अरब रुपयनि जी इमदाद जो ऐलान कंदे चयो त ॿोॾ मुतासिर आख़िरी शख़्स खे आबाद थियण ताईं इमदादी सरगर्मियुनि जी निगरानी कंदो रहंदो। वज़ीर आज़म चयो त अमरीका $30 मिलियन इमदाद जो ऐलान कयो आहे। दोस्त मुल्कनि खे इमदाद ॾेई रहिया आहियूं।
IMF खां कर्ज मिलण बैदि पाकिस्तान ॾेवाले खां बचायो वियो आहे। अल्लाह करे इहो असांजो आख़िरी प्रोग्राम साबित थिए। हुन चयो त हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करे रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत NDMA ज़रिए 28 अरब रुपया ॾिना आहिनि। ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद जी विर्छ वारे अमल खे शफ़ाफ़ बणाईंदासीं। हुन वधीक चयो त सिंध, बलोचिस्तान ऐं बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। 1000 खां वधीक इंसान अजल जो शिकार बणिया। लखें एकड़ फसल तबाह थिया। ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ ॾींहं राति कोशिश करे रहिया आहिनि। ॿिए पासे इतलात वारे सूबाई वज़ीर ऐं रेन एमरजेंसी जे फोकल पर्सन शर्जील इनाम मेमण राहुकी शाख ऐं हूसरी शाख जे मुख़्तलिफ़ मुतासिर बंदनि जो दौरो कयो। सूबाई वज़ीर गवर्नमेंट स्कूल टंडो हैदर ऐं क़ाइम रिलीफ कैंप जो दौरो करे सहूलतनि जो जाइज़ो वरितो। इमदादी कैंप में 72 ख़ानदान रहंदड़ आहिनि, जिन में 292 माण्हू ऐं 102 ॿार शामिल आहिनि। उन मौक़े ते सूबाई वज़ीर शर्जील मेमण तालके रूरल रिलीफ कैंप ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राहुकी शाख जे हसास बंदनि जो मुआइनो कयो पियो वञे त जीअं सवें ॻोठ ॿुॾण खां बची सघनि। राहुकी शाख जो खाॿो पासो इंतिहाई हसास आहे। हुन चयो त टंडे केसर समेत ॿिया ॻोठ मुतासिर थी सघनि था। उन लाइ हू पाण निगरानी करे रहियो आहे। पाणी जी ॿी का गुज़रगाह नाहे। उन लाइ शाखुनि जी सतह खे वधायो वियो आहे। ईअं न कयूं हा त ॻोठ ॿुॾी वञनि हा। शर्जील मेमन वधीक चयो त पाणी जी सतह वधण सबबि 2 फुटनि ताईं शाखुनि जी किनारनि ते भराई कराए रही आहे। अहिड़ा क़दम खयां पिया वञनि जीअं पाणी अचण सां को बि नुक़सान न थिए। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु हो त जोही जी हालत तमामु घणी ख़राब आहे। केन शाह, सईदाबाद, ट्रोशरो फेरोज़ जी हालत बि ख़राब आहे। हुकूमत ऐं वज़ीर सभु शयूं मॉनिटर करे रहिया आहिनि। PP जी समूरी क़यादत हर कम जी पाण निगरानी करे रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची एयरपोर्ट ते इंटरनेशनल डोनर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, खुर्शीद अहमद शाह, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार मौजूदु हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया में वॾी ॿोॾि हुजण सबबि सूरतहाल वधीक ख़राब थी आहे। सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जा 24 ज़िला, 102 तालुका ऐं 5727 देहूं तमामु घणियूं मुतासिर थियूं आहिनि। संदसि चवणु हो त बरसातुनि सबबि 405 माण्हू फ़ौत ऐं 1074 ज़ख़्मी थिया। 15 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। क़ौमी टीम जे अॻूणे नाले वारे क्रिकेटर शाहिद आफ़रीदी मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि मुतासिरनि वटि पहुची राशन ऐं ॿियो सामान तक़सीम कयो। शाहिद आफ़रीदी रतनाबाद बाईपास ते क़ाइम टेंट सिटी जो दौरो कयो ऐं शाहिद आफ़रीदी फाउंडेशन पारां टेंट सिटी में तिबी कैंप जो पिणु लॻाई वई हुई, जंहिंजो मुआइनो कयो। तिबी कैंप लॻाई वई जंहिंमें मरीज़नि जो इलाज कयो वियो। जॾहिं त शाहिद आफ़रीदी फाउंडेशन पारां टेंट सिटी में बरसात मुतासिरनि में खाधे पीते जो सामान तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते शाहिद आफ़रीदी चयो त बरसात मुतासिरनि जी मदद करणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। मुतासिरनि खे राशन, दवाउनि ऐं ॿियुनि सहूलियतुनि जी ज़रूरत आहे। सभिनी खे गॾिजी पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करणी आहे। हुन चयो त 60% माण्हू मुश्किल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सियासी जमायतूं पंहिंजे मक़सद ते हलंदे सुठो किरदारु अदा कनि। शाहिद आफ़रीदी पाकिस्तान क़ौम ऐं वसवारनि खे समूरी सिंध जे ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण जी अपील कई आहे। जॾहिं त शाहिद आफ़रीदी सां PP MPA सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, SSP मीरपुर ख़ास असद चौधरी ऐं ॿिया गॾु हुआ। सिंध में ॿोॾि मुतासिरनि जे रेस्क्यू ऑपरेशन लाइ नाणे खाते 23 ज़िलनि खे वधीक 1.5 करोड़ रुपया जारी करे छॾिया आहिनि। सिंध में बरसाती ॿोॾि जे मुतासिरनि खे रेस्क्यू करण लाइ सिंध जे 23 ज़िलनि खे कुल 1 अरब 11 करोड़ 50 लख रुपया जारी कया आहिनि। नाणे खाते पारां मुतासिरनि जी मदद लाइ अॻु में बि 77 करोड़ जारी थी चुका हुआ। कराची जे 7 ज़िलनि में कैंपूं क़ाइमु करण लाइ पिणु कमिश्नर खे 1 करोड़ 77 लख 50 हज़ार इज़ाफ़ी रक़म जारी कई वई। भिरा रोड वेझो लिंक रोड खे पाणी ओवरटॉप थियण करे 20 फुटनि जा घारा पइजी विया आहिनि। भिरा रोड 2 पका चाक वेंदड़ लिंक रोड ते पाणी ओवरटॉप थियण करे 20 फुटनि जो घारो पइजी वियो आहे। घारे सबबि पाणी तमामु तेज़ीअ सां भिरा रोड जे फतेहपुर पाड़े में रिबन महर ॻोठ में वधण लॻो आहे। घारो पवण सबबि रोडनि में 3 खां 4 फुटनि ताईं खॾा पइजी विया आहिनि।